कयो घोड़ो सवारी अचो कयो घोड़ो सवारी कंदे में घोड़े की सवारी। हाँ हल्ला ओ मुझे रील कट जाए ना वट फोन आए हाँ मुझे फोटो भी कट जाए ना घोड़े सां गड। ठीक है। काओ ने कबूतर ने बदक ने कुत्तो ने कयो घोड़े की सवारी। भाऊ असां करणी है घोड़े की सवारी घणे आ? हाँ घणा ॼणा आयो? हाँ असां 25। डायलॉग आने दो पुट घोड़ो शरीर में पोया गड वांगुर आवाज कढने। हमको सिखा रिया है। छॾो न हिनखे असां 4 ॼणा आहियूं। एक माण्हू 150 रुपया 10 मिंट। हिकु माण्हू 150 रुपया हिन खां ओला में चक्कर न खाई जाऊं। हाँ वन ॾिसां ओला जो कहिड़ो घोड़ो थो अचे ॾिसां मां। पर तव्हांजो घोड़ो आहे कहिड़े कलर जो? तव्हांखे कलर सां छा करणो आहे? घोड़े जो कलर छा करणो आहे? तव्हांखे घोड़े जी सवारी करणी आहे की न घोड़े सां डेट ते वञणो आहे ॿुधायो? अरे पर तव्हां घोड़ो आहे किथे? हाँ त कश में खणी घुमां। अरे पर घोड़ो आहे कहिड़े कलर जो? तव्हांखे कलर सां छा करणो आहे? मां कारे घोड़े ते न वेहंदी आहियां। अच्छा कारो घोड़ो न आहे असांजो ब्राउन घोड़ा आहिनि सभु। तव्हां वटि पिंक घोड़ो आहे या? पिंक होली जे ॾींहं ते थिया न पिंक पर पोइ सनानु पाणी थी वियो त हाणे पोइ वरी नॉर्मल थी विया। मुंहिंजो घर न एक्चुअली शिवाजी चौंक आहे त घोड़ो होसि ताईं छॾण लाइ घणा वठंदो? मां 17 ते लही पवंदमि 17 बि ॿुधायो। शाबाश बेटा। घोड़ो आटो न आहे हिक घर ताईं छॾींदो। तव्हां वटि घोड़ी बि आहे छा? शायदि मथे महीने भाउ जी शादी आहे न त असांखे कराइणी आहे। चुप हो जा सातवीं फेल चुप हो जा। हलां मां ॿुधो टाइम वेस्ट न कयो घोड़नि जे सुम्हण जो टाइम थी वेंदो। तव्हां हिसाब सां लॻायो यार। 4 ॼणा आहियूं असां। तव्हांजो घोड़ो आहे किथे ॾिसण नथो अचे? तव्हां अकेला ई बीठा आहियो। हिक घोड़े ते चएसि न 2 माण्हू यारे। अच्छा हिकिड़े घोड़े ते हिकु ई माण्हू वेही सघंदो। 150 रुपया हलनि तव्हांखे? सह लेंगे थोड़ा सा। हले हले हलो न यार। कढो पैसा कढो। मम्मी तू बि अचे थी असां हॉर्स राइडिंग था करण वञूं। हाँ सॼो पाड़ो घोड़ा आहे हाणे। अरे घोड़ा आहिनि किथे? अरे घोड़ा आहिनि किथे? लकड़ी की काठी काठी पे घोड़ा। हे छा आहे? स्कूल में तोखे जानवरनि जे नालनि सां गॾु फोटू न ॾेखारियूं या? हे ई घोड़ो आहे न। दौड़ा 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 घोड़ा दुम उठा हे ई घोड़ो हिन घोड़े ते वेहंदा असां? हाँ त छा दुबई मां वठी अचां घोड़ा तव्हांजे लाइ? हुनमें पड़ बि लॻल हूंदा उॾामंद। अरे उॾामण छॾ हे हलंदो सही। ऐसा कैसे चलेगा भैया? तव्हांखे फोटू कढणा न तव्हांखे रील ठाहिणी न हुन लाइ हे ई घोड़ा हलंदा आहिनि। अरे वाह मां त वियां थी। हले किथे तो? अरे यार तू असली घोड़ो संभाले सघने हो सुभाणे तोखे जंगल मंगल में वठी वञी छा कने? हे घटि में घटि कंट्रोल में त हूंदे तुंहिंजे। अरे वाह मुंहिंजो फोटो कढी आ रहा हिते। चुप करे बि असांखे असली घोड़ो खपे हिन जा 150 ॾींदासीं छा? हिन पोयां खाली न वञिजो शायदि सिंग विंग न आणियो न। असांजा पैसा वापसि ॾे। पैसा वैसा वापसि न थींदे। घोड़ जो खाधो पीतो घास बास किथां ईंदो? हे घास खाईंदो आहे? छो न खाईंदो? घोड़ो घास ई खाईंदो मुर्गी खाईंदो। अरे तव्हां मुंहिंजी रील त ठाहियो। ॾियो मोबाइल ॾियो जल्दी ॾियो। वियो तव्हां सभु वियो शायदि वरी ॿिया ग्राहक अचणा आहिनि मुंहिंजा। लकड़ी की काठी काठी पे घोड़ा।